इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे, इंसाफ़ असांजो IG सिंध खां ऐं DIG खां SSP साहब खां इहो ई मुतालबो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं मेरिट जी जेको आहे सो लताड़ ख़तमु कई वञे। सो असां जेको आहे सो STS में जेको आहे टेस्ट ॾिनीसीं, उन में असां जूं मार्कूं उन असां उहा बि क्वालिफाई कई, उन में 43 मार्कूं आहिनि ऐं असां जेको आहे फिज़िकल बि पास कई आहे, उन में बि मां क्लियर आहियां। ऐं जेके तव्हां मेरिट लिस्ट कढी आहे त उन में मुंहिंजो नालो कोन्हे को। जेको आहे कुझु ॾींहं पहिरियां SPU CPEC सिंध पुलिस में जेको आहे असां अप्लाई कयोसीं, उन में असां पास थी वियासीं, जंहिं STS इदारे वती टेस्ट असां उन में पास थी वियासीं। उन खां बाद जेको आहे सो असांजी फिज़िकल खां बाद में जेको आहे उन में बि असां क्वालिफाई थी वियासीं। ऐं जेको आहे उन खां बाद में जेको आहे उन्हनि सां लिस्ट जेको आहे जारी कई, उन में असांजो नालो न आहे। सो इहा असांखे नामंज़ूर आहे, मेरिट लिस्ट न आहे इहा। असां इंसाफ़ कयो वञे ऐं महिरबानी करे असांखे असांजे लिस्ट में नालो लॻायो वञे ऐं इंटरव्यू में असांखे विहारियो वञे। इहो मेरिट सफ़ा हली न आहे रही। जीअं त पहिरियां बि असां अप्लाई कयोसीं 490 में स्पेशल फोर्स में, उन में बि जेको असां हर शइ में क्लियर थी विया हुआसीं। उते साईं पीर मोहम्मद शाह पाण वेठो वाहवास पियो वठे सभिनी खां, उते बि असां क्लियर थी वियासीं, पोइ बि असांजो नालो लिस्ट में न आयो। माना हे जेको आहे सॼो पैसो थो हले। CPEC पुलिस में हाणे अप्लाई कयोसीं असां हर शइ में ओके थी वियासीं, पोइ बि असांजो मेरिट लिस्ट में नालो न आहे आयो। इहो जेको थींदो थो अचे, असां पहिरियां बि हिकु जगह 490 वारे में ओके थी वियासीं, वाहवास बि थियो, असां सभु कुझु थी वियो, असां उते वाहवास थी विया ॾेई आयासीं, पोइ बि असांजो उते नालो न आयो। असां वरी ॿीहर हिन में CPEC पुलिस में अप्लाई कयोसीं, हिन में बि हाणे असांजो नालो न आहे आयो। जे ईअं ई हलंदो रहंदो, पैसो हलंदो रहंदो, ईअं सिफारिश हलंदी रहंदी, पोइ असां ग़रीब आवाम खे त कॾहिं बि हक़ु न मिलंदो। महिरबानी करे असांखे हक़ु ॾिनो वञे। नाज़रीन, CPEC ॿुधी असांजा कन ई पची पिया आहिनि त CPEC मुल्क में तरक़ी आणींदो, CPEC मुल्क जे नौजवाननि में रोज़गार जा दरवाज़ा खोलींदो, CPEC सिंध जे नौजवाननि जे रोशन मुस्तक़बिल जी अलामत आहे। पर असांखे त हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ऊंदहि नज़र थी अचे। ही नौजवान जेकी CPEC जे मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स में कई दफ़ा मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में अप्लाई कंदा रहिया आहिनि, पर हमेशह इन नौजवाननि खे, सिंध जे ख़ासि करे नौजवाननि खे निगलेक्ट कयो वञे थो ऐं पोइ ते धिकियो वञे थो। मूंखे सम्झ में नथी अचे त असां जंहिं बि इलाइक़े में घुमूं था फिरूं था, त असांखे हिते सिंध जा जेके बि बेरोज़गार नौजवान नज़र अचनि था, उन्हनि में को बि अहिड़ो नौजवान नज़र नथो अचे जेको CPEC प्रोजेक्ट में को कमु कंदड़ हुजे, कंहिं सुठी कंहिं मंज़िल ते पहुतल हुजे। हा, इला माशा को लेबर में, को सिर तगारी खणण वारो, को जेको आहे मज़दूर, को लेबर, कोई टेक्नीशियन माण्हू जेको हल्को फुल्को जेको जायूं ठाहींदो हुजे। पर मां तव्हांखे ॿुधायां त इहो त कमु सिंध जो माण्हू हूअं बि कंदो रहियो आहे। CPEC आख़िर असांजे सिंध जे नौजवान खे छा ॾिनो आहे, इन हवाले तां हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे। मां उन्हनि अमलदारनि खे जेके CPEC प्रोजेक्ट ते कमु कनि था, उहे सिंध जा हुजनि या मुल्क जे कहिड़े बि कुंड कुर्श सां लाॻापियल अमलदार हुजनि, असां उन्हनि खे अपील कंदासीं त सिंध जे ख़ासि करे इंटीरियर सिंध सां लाॻापियल नौजवान जेके बदतर खां बदतर बेरोज़गारीअ जो शिकार आहिनि, उन्हनि खे CPEC जे मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स में अहमियत ॾिनी वञे, अवलियत ॾिनी वञे, उन्हनि खे खयो वञे। छो त अंदरूनी सिंध सां लाॻापियल ख़ासि करे ॿहिराड़ी जो जेको नौजवान आहे, उहो वधीक हिमत वारो बि आहे, वधीक टैलेंट वारो बि आहे, फिज़िकली माइंडली हर हवाले सां फिट नौजवान आहे। हिननि खे CPEC में जेकॾहिं जॻह ॾिनी वञे, CPEC में अॻिते हिननि खे वधायो वञे, त CPEC वधीक तरक़ी माणे सघे थो। इन प्रोजेक्ट सां सिंध में, पाकिस्तान में ख़ुशहाली वधीक अची सघे थी।